हिकड़ा भक्त थिया, उहे राजा हुया। ध्यान ॾिजो भाई, राजा जयमल जिन जो नालो हो। भगवान श्री कृष्ण ते ॾाढो भरोसो, खूब प्रेम भगवान सां, एॾो भरोसो हुयो, एॾो भरोसो हुयो कि बस प्रभु जेको भी कंदा भलो कंदा, भगवान हर पल मुंहिंजी रक्षा कंदा। उन्हनि जो नियम हुयो, रोज उहे कुछ 4 कलाक या 6 कलाक भक्ति जो समय कढंदा हुया। समय मूंखे ध्यान नथो अचे, पर कुछ कलाक उन्हनि जा फिक्स हुया, तय हुया कि इहो जेको समय आ, मान लो सुबुह जो 6 खां मंझंदि जे 12 ताणी मूंखे केवल भक्ति करणी आ, उन खां पोइ मां ॿिया कम कंदुमि। त सभिनीनि खे चयल हुयो भाई हिन समय ते राजा खे कोई बि परेशान न करे। चओ हरे राम। समझो था भाई कथा? आवाज अचे थी बराबर? चओ जय श्री कृष्ण। राजा जयमल सभिनीनि खे चई छॾियो कि जेके भी कम आहिनि, चाहे समाज जा हुजनि, प्रजा जा हुजनि या असांजे राजमहल जा निजी कम भी छो न हुजनि, 12 खां पोइ उन खां पहिरियों कोई भी मूंखे परेशान न करे, मां भगवान जो भजन कंदुमि बस। केवल उन्हनि जी हिकिड़ी माता हुई, जेकी माता जननी, उन्हनि खे ही अधिकार हुयो कि उहे ही विच में अची करे कमरे में पहुची सघे थी, बस ॿियो कंहिंखे भी न। राजा जयमल खूब भजन कंदा, भक्ति कंदा। पड़ोस देश जो जेको राजा हुयो वो ॾाढो दुष्ट हुयो। उनखे ख़बर मिली कि सुबुह जो 6 खां 12 बजे ताणी मंझंदि जो छा कंदो आ? छा कंदो आ भाई? भक्ति कंदो आ, भजन कंदो आ, कीर्तन कंदो आ, पंहिंजो पूजा पाठ नितनेम कंदो आ, अखियूं बंद करे ध्यान कंदो आ। बस इहो ही मौको आ, इन ही समय ते इन ते चढ़ाई था कनि। अचानक कोई संदेश न। चओ हरे राम। सीमा ताणी पहुची विया उहे ॿिया जेके राजा हुया पंहिंजी सेना सां गॾु चढ़ाई करण जे लाइ। अना हिननि जो भक्ति नियम शुरू ही थियो हुयो, कुछ कलाक ही गुजरिया, सॼे राजमहल में हाहाकार थियो कि बस चढ़ाई थियण वारी आहे, युद्ध थियण वारो आहे, पर असांजो राजा छा थो करे? भक्ति तो करे। कंहिंजी हिम्मत न कि वञी करे राजा खे चई सघे कोई। राजा जी माता खे सब कुछ ॿुधायो कि माता तव्हां ही कुछ करे सघो था, दया कयो, राजा चढ़ाई करण वारो आहे। माता आई कमरे में। चओ हरे राम। कमरे में अची करे ॾिठऊं त राजा जयमल त अखियूं बंदि आहिनि, ध्यान में अची करे माता हथ रखियो, अखियूं खुलियूं राजा जयमल जी। अना उन्हनि नियम न छॾियो आहे, पंहिंजो मंत्र उच्चारण हलनि था अंदर ही अंदर। माता सां भी वो इशारे में ॻाल्हाए वठंदा। माता ॿुधायो कि पुट तूं हिते भक्ति में वेठो आहे, इन जो ग़लत फ़ाइदो खणी करे हिकिड़े राजा तुंहिंजे राजमहल ते चढ़ाई करे छॾी आहे, तूं जल्दी हली करे युद्ध कर। खिलण लगा राजा जयमल, इशारे में चयो मां चिंता न कर। चिंता की न क्या, तू राजा हिते वेठो आई है निश्चिंत थी करे, तो ते रक्षा केर कंदो? इशारो कयो। जाॾे भगवान हुया विराजमान, भगवान जो विग्रह हुयो, मूर्ति हुई। चयो मां तू चिंता न कर, इशारे में चयो, वेठो आ न पाण ही ॾिसी वठंदो, तू चिंता न कर। माता चयो उनखे चवण जो मतलब भी ना आहे, मां ही उन्हनि खे आज्ञा थी ॾेई छॾियां कि तव्हां तैयारी कयो। चओ हरे राम। इहो भरोसो ॾिसी भगवान ते आहा, भगवान भी मुस्कुराइण लगा। चयो वाह भाई, भरोसो हुजे त अहिड़ो। ख़बर अथव भगवान गजब जी लीला कई। भगवान आया बढ़िया हिकिड़े सुंदर रूप में, ॾाढे सुंदर रूप में नौजवान भगवान बणजी करे आया, अची करे सिधो राजा जे घोड़े ते वेठा। चओ हरे राम। राजा जे घोड़े ते अची करे वेठा, ऐं जो वया भगवान अकेला, होॾे लखनि जी सेना बीठी आहे साम्हूं ॿिए राजा जी। भगवान अची करे हिक हिक खे भगवान पंहिंजे गोलोक धाम पहुंचाए छॾियो भाई। चओ हरे राम। ये सच्ची कथा अथव, सच्ची घटना, ध्यान सां ॿुधजो। भगवान आया घोड़े ते चढ़ी करे, पूरी सेना जो भगवान विनाश करे छॾियो, सभिनीनि खे पंहिंजे गोलोक धाम पहुंचाए छॾियो। सब हैरान कि रे भैया, असां सोचियोसीं असां लखे माण्हू आहियूं, घटि में घटि उहे हज़ारे त ईंदा साम्हूं चढ़ाई करण जे लाइ, पर हिननि त केवल हिकिड़ो ही योद्धा मोकिलियो आहे, और सब हिते घायल थी विया आहिनि। कई त सिधो ही पहुची विया आहिनि कंफर्म टिकट में, कई घायल पिया आहिनि, कई जी हालत ॾाढी ख़राब आहे। कुछ ही पलन में भगवान वापस आया, घोड़ो उते रखियो और भगवान अंतर ध्यान। एतिरे में राजा जो भक्ति करण जो समय जेॾीमहिल पूरो थियो, विश्राम ॾिनो भक्ति खे, उथिया, चयो हलो भाई तैयारी कयो, मुंहिंजो घोड़ो काथे आहे। ॾिठऊं त घोड़ो वीचारो हांफे थो पियो। चओ हरे राम। हांफे थो पियो। चयो अरे हे घोड़ो हांफे थो, के हिन जी सवारी कई आहे छा? हलो हलो जल्दी तैयारी कयो भाई, युद्ध कंदासीं असां भी भगवान जी कृपा सां। महाराज युद्ध छा कंदव, असां त ॾिसूं था पूरी जेकी उन्हनि जी सेना आहे बेहोश पई आहे, घायल पई आहे, कोई गुजारे विया आहिनि। सब जा सब जी हा हा। जेॾीमहिल राजा रणभूमि जो नज़ारो ॾिठो त वाकई
कोई बीठो ही ना आहे, सब किरल पिया आहिनि। राजा पाण वयो घोड़े ते चढ़ी करे कि भाई हे सब छा थियो, युद्ध कंहिं कई तव्हां सां? तॾहिं जेको ॿियो राजा हुयो उहो साम्हूं आयो, चई महाराज असांखे माफ़ कजो, असां ग़लति फ़ाइदो खयोंसीं तव्हांजे भक्ति जे समय जो, असां ही चढ़ाई कई आहे। पर महाराज असांखे लॻो तव्हां घटि में घटि 1000 सैनिक मोकिलींदव, तव्हां त बसि हिकिड़े खे मोकिले करे असांजो पूरो सत्यानाश करे छॾियो। चओ हरे राम, हिकिड़ो ही तव्हांजो खिलाड़ी एॾो भारी। चओ राम, समझ में अचेव थी भाई कथा? वो राजा हथ जोड़े चए तो प्रभु हिकिड़ो ही माण्हू अहिड़ो मोकिलियो अथव राजा साहब, वो केरु आहे तव्हां वटि नौजवान? मां त कंहिंखे न मोकिलियो आहे भाई। चई हाणे कूड़ न ॻाल्हायो। अरे वो हिकिड़ो आयो तव्हांजे अच्छे घोड़े ते चढ़ी करे, अना हुन वीचारे कोई शस्त्र भी न खया, असां वटि त सभु तैयार हुया, शस्त्र भाला हथ में हुया, हो त अचे महाराज उन वटि त अहिड़ो शस्त्र हुयो, केवल अखियुनि सां निहारे ऐं माण्हू बेहोश पियो थी वञे। चओ हरे राम, 10 ॼणा साम्हूं अचनि त उनखे भउ न पियो थिए, वो अहिड़ी रफ़्तार में निकिरे सभिनीनि खे उन पहुचाए छॾियो पंहिंजे धाम। केरु हुयो, केरु हुयो? महाराज असांखे माफ़ कयो, असां ग़लती कई, तव्हां ते चढ़ाई करे, बसि असांजी हिकिड़ी विनती स्वीकार कयो। कहिड़ी? कि भले असांखे सजा ॾियो, कारागार में विझो, मारे छॾियो, कुछ भी कयो, पर हिकु बार वरी उन सां मिलरायो। चओ हरे राम, हिकु बार वरी उन जा दर्शन करायो, हिकु बार वरी ॾेखारियो। अरे छा त उन में तेज हुयो, गजब जो योद्धा हुयो, बिना शस्त्र करे पूरी लड़ाई करे हली वियो, जीत पाए हली वियो। केरु? महाराज ॾेखारियो त सही। राजा जयमल समझी विया, रोअण लॻा, चई भैया तव्हां ते कृपा थी वई, वो ॿियो कोई न, सभिनीनि खां वॾो योद्धा, सभिनीनि खां वॾो योद्धा। असां त हिन केवल नगर जा राजा आहियूं, तू भी हिन नगर जो राजा आहे, पर वो सभिनीनि खां वॾो राजा ॿियो कोई न, भगवान कृष्ण आहे। तूने जो रूप ॾिठो? चई हा हा मां रूप ॾिठो, घुंघरालू वार हुया, हा हा ॾाढो सुंदर पियो लॻे, ॾाढो सुंदर। बस तो ते कृपा थी वई भाई, तोखे दर्शन ॾेई वियो। चओ हरे राम, असां हुनजो भजन था कयूं, जयमल जी महाराज चवनि था असां भजन था कयूं, पर अञा असांखे दर्शन न थियो आहे। तो ते भगवान कृपा करे छॾी, तोखे दर्शन मिली विया। पोइ त भक्ति ते अञा भरोसो वधी वियो राजा जयमल जो। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। बस एड़ो भरोसो थी वने भाई भगवान जी भक्ति में, प्रभु